अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंगर खबरनि जो स्लो जारी है। तमाम मीरपुर ख़ास में खबर शिकंद आलो। मीरपुर ख़ास एडिशनल डिप्टी कमिश्नर थरपारकर राजेश कुमार चयो आहे त डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज सोहर जी हिदायत तालके कलोई जे बरसात मुतासिर में रोज़ानी जी बुनियाद ते इमदादी राशन जे विरासत सां गॾोगॾु समाजी तंज़ीमनि जे सहकार सां पकल खाधो पिणु मुतासिर में विरायो पियो वञे। हिन वधीक हिन ज़िले इंतजामिया थरपारकर मुतासिरनि जे हर मुमकिन मदद करण ऐं ॿीहर बहाली लाइ हर मुमकिन कोशिश करे रही आहे ऐं उन हवाले सां तमामु वसीला कतब अंधा पिया वञनि। एडिशनल डिप्टी कमिश्नर थरपारकर राजेश कुमार वधीक चयो त हिन वक़्त ताईं तालके कलोई जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी बरसात मुतासिर में 1599 इमदादी सामान विरायो वियो आहे, जंहिंमें खेमा, कंबल, अटो, मच्छरदानियूं, किचन सेट, तरपाल, वाटर कूलर, राशन बैग ऐं 2.5 किलो घी शामिल आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।